दोस्तों साथियों, जी सिंध मां सॼी सिंध जे बाज़मीर इंसाननि सां ऐं पंहिंजी पार्टी जे वर्करनि सां मुखातिब आहियां। तव्हां ॼाणो था त नवाब शाह जे अंदरि अॼु जेका पुलिस गर्दी कई वई आहे, पुलिस वर्दी पाए जेका जारियत ऐं दहशतगर्दी कई वई आहे, उनजो मिसाल नथो मिले। हूअं त सॼी सिंध में वारे वारे सां हर रोज़ कराची खां वठी कश्मीर ताईं सियासी कारकुननि ऐं सिंधी औरतुनि जी तज़लील थींदी रहे थी। कॾहिं उस्तादनि जी तज़लील, उस्ताद औरतुनि जी तज़लील, कॾहिं नर्सुनि जी तज़लील, कॾहिं डॉक्टर औरतूं, एजाद कंदड़ औरतूं, उन्हनि जी तज़लील, कॾहिं क्लर्कनि जे जदोजहद लाइ निकितल औरतुनि जी तज़लील। अॼु नवाब शाह पुलिस जॾहिं गुज़िरियल हफ़्ते निसार कीरे जे भाउ खे गिरफ़्तार करे उनखे ॼंग में गोली हणी ऐं झंग में लाश फिटो करे वई पुलिस, उनजे ख़िलाफ़ गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी नवाब शाह प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज हलंदड़ हुयो। टियों ॾींहुं जॾहिं मूं विज़िट कयो कैंप खे, त उन कैंप खे मूं ख़तमु करण जो ऐलान करे ऐं हफ़्ते बाद 3 हड़तालुनि जो नवाब शाह ज़िले में ऐलान कयो। छो जो त नवाब शाह जूं वापारी तंज़ीमूं, शहरी माण्हू मिलिया जिन ॿुधायो त रोज़ नवाब शाह में जेको क्राइम अरूज ते अची वियो आहे, कंहिंजी मोटरसाइकिल नथी बचे, कंहिंजी मोबाइल फोन नथी बचे, घटी में को माण्हू गुज़री नथो सघे, खीसा ख़ाली थी था वञनि। पुलिस सवाइ मंथली मंशियात फ़रोशनि जो तहफ़ुज़ ऐं पैदागिरी खां अलावा ॿियो कमु न पई करे। सो इन जे करे नवाब शाह जे ज़िले में अमन अमान क़ाइमु करण लाइ ऐं न सलमान कीरियो जे इंसाफ़ लाइ असां अॼु हड़ताल जो ऐलान कयो हो, जंहिंमें बग़ैर कंहिं गोली हलण जे, बग़ैर कंहिं डंडो हलण जे, नवाब शाह ज़िले जे वापारियुनि, बिरादरी, सॼे शहर जे माण्हुनि वॉलंटियर बुनियादनि ते, रज़ामंदाना बुनियादनि ते उन हड़ताल जी हिमायत करे मुकमल दुकान बंदि रखिया। शहर सॼो बंदि हुयो। इन जे बावजूद पुलिस जूं मोबाइलूं ऐं स्पेशल ब्रांच जा माण्हू दुकानदार तंज़ीमुनि सां मिलंदा रहिया, उन्हनि खे धड़का दमन कंदा रहिया त दुकान खोलियो, न त तव्हां ते केस कंदासीं, हीअ कंदासीं। पर मां जस ॾियां थो वापारी एसोसिएशन जे हर बाज़ार जे हर कारोबारी एसोसिएशन जे समूरनि उहिदेदारनि खे ऐं दुकानदारनि खे जिन पुलिस जे इहे थ्रेट्स, धमकियूं, दरमान इहे हिकिड़े पासे थोॾे सॼो ॾींहुं शहर जो कारोबार बंदि करे हड़ताल जी हिमायत कई। दरअसल उन्हनि निसार कीरे, सलमान कीरे जे इंसाफ़ जी त हिमायत कई, पर असल में उन्हनि जी पंहिंजी गुर हुई त नवाब शाह बदमनी जो मर्कज़ थी वियो आहे, उते अमन अचे, पुलिस पंहिंजो प्रोफेशनल कमु करे, चोरनि जी चौकीदारी न करे, मंशियात फ़रोशनि जो तहफ़ुज़ न करे ऐं अवाम आज़ाद न बणिजे। इन लाइ माण्हुनि एहतजाज कयो ऐं नतीजे में छा थियो जो तर्की प्रेज़ेंट हाउस नवाब शाह जो घेरो कयो वियो। सुबुह मां लठबाज़ी करे असांजा बुडल मक्सी, निसार शाहनवाज़ कीरे सां गॾु 25 कारकुननि खे उते रोड ते लठियूं हणी गिरफ़्तार करे उन्हनि जी गाॾियुनि खे डंडा हणी, शीशा भञी, मोटरसाइकिलुनि खे डंडा हणी भञी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। ठीकु आहे, वरी हाणे जॾहिं असां जूं निसार कीरे जूं माइरूं भेनरूं तर्की प्रेज़ेंट हाउस जो घेरो कयो वियो हो, त निसार कीरियो ऐं उनजी सॼी ज़िले क़यादत जेका आहे उते मौजूदु हुई। त उन वक़्तु उन्हनि जी वालदा निसार कीरे जी, उन्हनि जूं भेनरूं, उन जूं घर जूं बाताणियूं, रफ़ीक मल्ला जी वञी, अनिल मल्ला ऐं ॿियूं असांजूं वर्कर दिलियूं जॾहिं उते पहुतियूं आहिनि त पुलिस उन्हनि खे डंडा हणी, मासूम ॿारनि जा तारिक ऐं शारिक 8 खां 10 सालनि जा ॿारड़ा उन्हनि जा मथा फाड़िया अथनि। निसार कीरो जी वालदा अॻे ई दिलि जी हार्ट जी पेशेंट आहे, उनजी शुगर जी पेशेंट आहे, उनजी अलाए छा सूरत हाल थींदी, त कभी ख़तरो आहे त उनखे लॉकअप जे अंदरि उनजी ज़िंदगी जा ॾींहं न पूरा थी वञनि। सो पुलिस पंहिंजी पूरी बरबेरत, वहशानियत ऐं ज़लालत जी इंता करे छॾी आहे। ईअं पियो लॻे त जीअं ही कश्मीर जो टुकड़ो हुजे ऐं उन ते हिंदुस्तान जी फ़ौज बगड़नि वांगुरु काह कई हुजे, या फ़लस्तीन जी ज़मीन हुजे ऐं फ़लस्तीन जा बेसहारा फ़लस्तीनी हुजनि, उन्हनि जे मथां यहूदियुनि जी जेका हमले आवरी हले पई
उहो यहूदियुनि जी हमले आवरी ऐं मीज़ाइल ऐं तोपूं ऐं कारपेट बम्बिंग वारो सिलसिलो हुजे, इन तरीक़े जूं लठियूं वसाए असांजे पार्टी जे साथियुनि खे कारकुननि खे ज़ख़्मी करे, असांजे घर भातियुनि माइरुनि भेनरुनि खे ज़ख़्मी करे ऐं गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP नवाब शाह, DIG नवाब शाह ऐं पुलिस जा SHO। तव्हां यादि रखो, इहा हिकिड़े ॾींहं जी जंग कान्हे, इहा डिघी जंग। तरकीब निसार कीरियो अकेलो न आहे, हुनजी फैमिली अकेली न आहे। हू तरक़ी पसंद पार्टी जा ज़िम्मेवार अॻुवान ऐं कारकुननि। तरक़ी पसंद पार्टी सॼी सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदा पार्टी आहे। सिंध जी क़ौमी वहदत जी बका जी ज़ामिन पार्टी आहे। सिंध जे ग़रीब ऐं पोरियतनि माण्हुनि जी नुमाइंदा पार्टी आहे। इन जे करे असां तव्हां वटि इलाज़ मिनथू करण कोन ईंदासीं, कंहिं वॾेरे कंहिं मीर पीर जी सिफारिश करण कोन आणींदासीं, पर ही तव्हांजी सॼी जारियत जेका आहे असां पंहिंजे हौसलनि सां इनखे रोकींदासीं, मज़ामत कंदासीं, तव्हांखे अदालतुनि में उबतो टंगाए बीहारींदासीं ऐं इंशाअल्लाह इन सॼे ज़ुल्म जो, रत जे फुड़े फुड़े जो तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो। मां समूरे सिंध जे पंहिंजे कारकुननि खे, ज़िले तालुके जे अॻुवाननि खे, नंढनि नंढनि शहरनि जे अॻुवाननि खे हिदायत ॾियां थो। उन सां गॾु जेको सिंध जो माण्हू हिन क़ौमी जदोजहद खे हक़ बजानो सम्झे थो, उन्हनि खे चवां थो त जेके जेके माण्हू तव्हां ॻोठनि जे भरिसां आहियो, रोड रस्ते जे, नेशनल हाईवे जे भरिसां आहियो, इंडस हाईवे जे भरिसां आहियो, तव्हां पंहिंजे घरनि मां निकिरी हिन रोड ते एहतिजाज कयो ऐं रोड बंदि करे ऐं सॼी सिंध सां निसार कीरियो, उनजे ख़ानदान ऐं तरक़ी पसंद पार्टी जे मज़लूम कारकुननि सां ऐं तशद्दुद में वरतल बेहाल थियल ऐं ज़ख़्मी थियल कारकुननि सां यकजहती जो इज़हार कयो त ही कारकुन अकेला न आहिनि, ही माइरूं भेनरूं अकेलियूं न आहिनि। ऐं इन तरीक़े सां जेको आहे असां वरी बि पंहिंजे हौसलनि खे साबित कदम रखंदे असां का बि धमकी जी लैंग्वेज नथा ॻाल्हायूं। असां वटि वरी पुरमन जदोजहद जो रस्तो आहे। तव्हां डंडा वायो, तव्हां गोलियूं हणो, तव्हीं मथां फाड़ियो, तव्हीं माण्हुनि जो रत वायो, असां पंहिंजे हौसलनि सां रोडनि रस्तनि ते मज़ामत लाइ बीठा हूंदासीं ऐं तव्हांखे हिन होॾ खे छॾिणो पवंदो। तव्हांखे सलमान कीरे जी FIR सलमान कीरे ते थियल हमले जी FIR दाख़िल करणी पवंदी। अॼु जेको सॼे शहर में असांजी माइरुनि भेनरुनि खे गिरफ़्तार करे जेका ह्यूमन राइट्स इंसानी हक़नि जी तज़लील थी आहे, औरतुनि जी तज़लील थी आहे, उनजे ज़िम्मेवार पुलिस वारनि ते FIR दाख़िल करणी पवंदी ऐं नवाब शाह जे SP खे नवाब शाह ज़िलो छॾिणो पवंदो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान भी ॿुधी छॾे, वजीर आला मकबूल बाक़ुल रिजवी साहब तो आप खुद जो है एक नाम वाले, एक इंसाफ पसंद जस्टिस रहे हैं और आपको सिंध के वजीर आला की हैसियत से, निगरान वजीर आला की हैसियत से बिठाया गया है। ये आपके नाक के नीचे इतना इंसान सोज जुर्म हो रहे हैं, तशद्दुद हो रहा है, माए बहनों पर तशद्दुद हो रहा है, हमारे कारकुनान को तशद्दुद करके गोलियां मारी जा रही हैं, उसके बाद भी आपको ये नजर नहीं आ रहा है। ये ब्रिगेडियर हारिस नवाज जो वजीर दाखिला है, उसे कुछ नजर नहीं आ रहा है कि ये क्या हो रहा है। किस तरह के SP इतना बदमस्त हो सकता है कि वो माए बहनों के सर पे डंडे मारे, उनको जख्मी करे और गिरफ्तार करे। SP की क्या मजाल होती है। लेकिन ये सब आपकी अगर आशीर्वाद से हो रहा है तो आप बताएं, फिर हम देखेंगे कि आप लोग कितने दिन चीफ मिनिस्टर हाउस में बैठ के अयाशा करते हैं। अगर आपकी इजाजत से और आपकी इतलाक के बगैर हो रहा है, एक SSP इतना बदमस्त हो चुका है, तो फिर आपके लिए बेहद जरूरी है कि नवाब शाह के SSP को फील्ड 4 हटाया जाए। इसी SP की मौजूदगी में माड़ी जलवानी के गांव पर हमला हुआ। यही पुलिस ऑफिसर थे तुफिल भुट्टो, बदनाम पुलिस ऑफिसर, जिन्होंने 4 बेगुनाह हारियों को शहीद किया। उसके बाद चीफ मिनिस्टर हाउस में बुला के आपने जिरगा करवाया और हारिस नवाज जाकर अपनी माफी मांगकर और वो उनके खून के मुआवजे देकर आया और कहा कि मुझसे गलती हो गई, मैंने आपको दहशतगर्द कहा, आप वाकई मजलूम है, आपके बच्चे शहीद हैं। तो आप ऐसा क्यों काम करते हैं कि कल आपको अपना थूका हुआ चाटना पड़े, आपको शर्मिंदा होना पड़े। आज जो ये नवाब शाह में हो रहा है, हो रही हरकत, कल लामाला ये डंडों लाठों का सिलसिला शुरू हुआ है,
کل یہ کئی بار شہدا تک نہ پہنچ جائے. ایسی صورتحال سے پہنچنے سے پہلے آپ کو ہوش سنبھالنا چاہیے, ہوش کے ناخن لینا چاہیے, اور اس بدمس ایس ایس پی کو ہر صورت میں ہٹایا جائے اور ذمہ وار ایس ایچ اوز کے خلاف ایف آئی آر درج کی جائے. دوستو ساتھیو, پہلی جدوجہد جاری رکھو ऐं का बि घबराइण जी ॻाल्हि न आहे. ही जबरी तशदुद पाण घणा ॾिठा आहिनि, पिया सहंदासीं, पिया मुंहुं ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह पाण पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं, पाण पंहिंजा मक़सद ज़रूर हासिल कंदासीं. सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद.